अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। नाज़रीन, मौसम अपडेट तव्हांखे ॾींदा हलूं। अॼु शाम राति दौरान थरपारकर समेत ॾखण सिंध जा घणा इलाइक़ा तेज़ बरसाति लाइ तयारु थियनि। मुमकिन आहे हिन सिस्टम में गजगोड़ वारा तूफ़ान घटि हुजनि, पर बरसाति तमामु ज़्यादा हूंदी। अॼु शाम दौरान कुझु उत्तर ओलह सिंध में बि बरसाति मुमकिन आहे। हिन वक़्तु विचोली सिंध ऐं ॾखण सिंध जे कुझु इलाइक़नि में बरसाती ककर ठहनि पिया, जंहिंसां किथे किथे बरसाति वसे पई। अॼु 1 बजे खां बैदि सिंध जे काफ़ी इलाइक़नि में ज़बरदस्त ककर ठहण जो सिलसिलो शुरू थींदो, जंहिंमें ठट्टो, सिजावल, घोड़ाबाड़ी, मीरपुर, साकरो, गारो, गुज जे काफ़ी इलाइक़नि में बरसाति पवण जा इम्कान आहिनि। नाज़रीन, वधीक अपडेट ऐं बाख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ न्यूज़।